जय झूलेलाल। 5 मार्च 2020 असांजे सिंधी लीडर श्री शंकर लालवानी जे अॻवानीअ हेठि विश्व में पहिरियों दफ़ो घर घर में झूलेलाल जी पूजा जो अभियान। अचो त पंहिंजे पंहिंजे घर में चेटी चंड मल्हायूं, भगवान झूलेलाल जी पूजा ऐं आरती कयूं, तायरी ऐं चणा ठाहियूं, पलव पाए विश्व जे कल्याण लाइ, कोरोना वायरस खां बचाव लाइ झूलण खां आसीस घुरूं। अचो त घर घर में झूलेलाल जी पूजा जी सेल्फी कढी ऐं झूलेलाल जो 1 मिंट जो वीडियो ठाहे ॾिनल नंबर ते मोकिलियूं ऐं हज़ारनि रुपयनि जा इनाम खटूं। जीअं त सेल्फी ऐं वीडियो जे लाइ अलॻि अलॻि पहिरियों, ॿियों ऐं टियों इनाम ॾिनो वेंदो। गॾोगॾु 7 कंसोलेशन इनाम बि ॾिना वेंदा। त पोइ अचो त 5 मार्च 2020 ते घर घर में भगवान साईं झूलेलाल जी पूजा करियूं ऐं इनाम खटूं। सबमिशन 5 मार्च 2020 रात जो 11:59 खां पहिरीं 7208577441 ते मोकिलियूं ऐं इनाम खटूं। त पोइ पार्टिसिपेट करण न विसारजो। सेल्फी विद झूलेलाल ऐं वीडियो विद झूलेलाल।